अलेक्जेंडर द ग्रेट जेको आहे उहो हिकु ख़ुदाउनि जे पुठियां हलण वारो को शख़्स न हो ऐं हुन दलील जे बुनियाद ते, ताक़त जे बुनियाद ते ऐं ऑर्गेनाइज़ेशन जे बुनियाद ते ऐं प्लानिंग जे बुनियाद ते हिन दुनिया में फ़तेह हासिल कई ऐं जिन बि शहरनि ऐं मुल्कनि ते हुन कब्ज़ो कयो या फ़ातिह थियो उहे सभु उन्हनि जो अवाम बि हुन मां ख़ुशि हो। त हिन लाइब्रेरी जो बुनियाद त उन विधो, ज़ाहिर आहे अॼु उनखे 2400 साल थी विया आहिनि, पर हिन वक़्तु बि हीअ लाइब्रेरी तव्हां ॾिसी सघो था त दुनिया जे इल्म सां मालामाल आहे ऐं हिते केतिरियूं अहिड़ियूं ओरिजिनल शयूं रखियल आहिनि जेके इस्लामी तारीख़ सां ऐं उनखां सवाइ रोमन एम्पायर जी तारीख़ सां ऐं ग्रीक एम्पायर जे तारीख़ सां ॻंढियल आहिनि। पर इहो मशहूरु थियो जॾहिं हीअ लाइब्रेरी 331 BC में अलेक्जेंडर ठाराई, त उन खां पोइ 300 सालनि खां पोइ जॾहिं जूलियस सीज़र ऐं पोम्पी जे विच में लड़ाई थी ऐं जॾहिं जूलियस सीज़र ऐं क्लीयोपेत्रा जे अरब फ़ौजुनि जे विच में लड़ाई थी, तॾहिं हीअ लाइब्रेरी उन लड़ाई जे दौरान सड़ी वई हुई, पर केतिरनि ई मौरखनि इहो लिखियो त हीअ लाइब्रेरी सीज़र साड़ाए छॾी। अॻे त जूलियस सीज़र एॾा तबियत जो माण्हू न हो जो हू कंहिं लाइब्रेरी खे साड़ाए छॾे, पर इक़्तिदार हासिल करण जे लाइ जंग जे दौरान लाइब्रेरी सड़ी वई, मगर उन खां पोइ जे हुकुमराननि हिन लाइब्रेरी खे क़ाइमु रखियो ऐं आहिस्ते आहिस्ते हीअ हिकु तमामु वॾी हैसियत अख़्तियार करे वई। अॼु हीअ 8 फ्लोरनि खां मथे जी लाइब्रेरी आहे जंहिंमें दुनिया जे हर इल्म ते किताब मौजूदु आहिनि ऐं कंप्यूटर जे ज़रिए मिस्र जा कई नौजवान तइलीम हासिल करे रहिया आहिनि ऐं कंप्यूटर जे ज़रिए हुननि खे जेको बि किताब घुरिजंदो आहे उहो हू हिन लाइब्रेरी मां हासिल करे सघनि था। इन ॻाल्हि में वधाउ न थींदो त हिन लाइब्रेरीअ ऐं जेका लंडन में ब्रिटिश लाइब्रेरी आहे उन में को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे। हिते बि ओतिरा ई दुनिया जा किताब मौजूदु आहिनि जेतिरा ब्रिटिश लाइब्रेरी में मौजूदु आहिनि। त असुल ॻाल्हि करण जो हीअ आहे त जॾहिं कंहिं सुठी शइ जो बुनियादु विधो वञे थो त बुनियादु विझण वारे जो विज़न ॾिठो वेंदो आहे, उनखां पोइ उहा शइ आहिस्ते आहिस्ते वधंदी वेंदी आहे ऐं हिकु इदारे जी हैसियत अख़्तियार करे वेंदी आहे।